हालांकि क़ुरान जो हक़ छा आहे? क़ुरान जा 4 वॾे में वॾा तव्हां असांजे मथां हक़ आहिनि। जीअं तव्हांजे मथां अबे जो हक़ आहे, अम्मा जो हक़ आहे, भाउ जो हक़ आहे, पाड़ेसिरी जो हक़ आहे, मासी ऐं पुफी जो हक़ आहे, मिट ऐं माइट जो हक़ आहे, ऐं ॻोठ इलाइक़े वारनि जो हक़ आहे, तीअं तव्हां असांजे मथां क़ुरान मजीद जा बि कुझु हक़ आहे। उन में सभ खां पहिरीं उलमाए कराम फरमाईंदा क़ुरान मजीद जो हक़ छा आहे? क़ुरान मजीद खे तिलावत करणु। तव्हां असां त मुस्लमान आहियूं न, तव्हां असां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी जे मथां कलमो पढ़ियो आहे न। पर जेके काफ़िर हुया, ग़ैर मुस्लिम हुया, उहे बि जॾहिं रब जो क़ुरान ॿुधंदा न, अल्लाह जो कसम चवंदा यार क़ुरान त सचो आहे, मुहम्मद बि सचो आहे, असां पंहिंजी ज़िद ऐं अना जे करे असां कलमो नथा पढ़ूं। अबू जहल जे मुतालिक़ अचे थो जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान मजीद जी तिलावत कंदा, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर अलैहि सलात वसलाम जॾहिं क़ुरान मजीद जी तिलावत कंदा, हा अबू जहल रात जे वक़्त जे अंदरि हीअं अची करे कन लॻाए करे ॿुधंदो, जॾहिं ॿुधंदो चवंदो माशा अल्लाह क़ुरान सचो आहे, मुहम्मद बि सचो आहे। पर ख़बर न आहे असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अलाए छो नथी अचे, ज़िद ऐं इनाद जे करे ऐं हिकिड़ी जेको आहे सो पंहिंजी हट धर्मी जे करे मुआमिलो तय न करे सघिया। क़ुरान मजीद त उहा शइ आहे दुनिया वारो, जॾहिं इंसान क़ुरान मजीद पढ़ंदो आहे, अल्लाह तबारक व तआला उन जा मरातिब ऐं मक़ामात क़ुरान जे पढ़ण वारे जी निस्बत एॾी मथे बुलंद कंदो आहे जो इंसान उनजो अंदाज़ो कंहिं बि क़िस्म जो न लॻाए सघे। आम हिकिड़ो ॿार आम जेको क़ुरान मजीद जे पढ़ण जे लाइ, हालांकि क़ुरान जे पढ़ण जी वॾे में वॾी बरकतूं आहिनि। जेको माण्हू घर में वेही करे तिलावत करे थो न, हिकिड़ो माण्हू ॾिसो परेशान हाल आहे, मां फ़लाणी दुआ घुरंदो मुंहिंजी क़बूल नथी पए, फ़लाणी दुआ घुरंदो मुंहिंजी क़बूल नथी पए। तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन शगलहुल क़ुरआन अन ज़िक्री व मसअलती आतैतहु अफ़ज़ल मा ऊतिय साइलीन। जेको माण्हू क़ुरान करीम जी तिलावत में मशगूल आहे, मन शगलहुल क़ुरआन अन ज़िक्री व मसअलती आतैतहु अफ़ज़ल, हिकिड़ो माण्हू क़ुरान जे पढ़ण में मशगूल आहे, हिकिड़ो माण्हू वेही करे दुआऊं घुरे थो पियो, अल्लाह साईं मूंखे हीअ शइ बि अता फ़रमा, रब मूंखे हीअ शइ बि अता फ़रमा, पर हे क़ुरान जे पढ़ण जे अंदरि आहे, सुबुह खां वठी करे शाम ताईं क़ुरान मजीद जे पढ़ण जे अंदरि मशगूल आहे, हिन वटि वक़्तु कंहिं बि क़िस्म जो न आहे जो दुआ घुरे। अल्लाह जो हुज़ूर फरमायो इन क़ुरान पढ़ण वारनि खे परेशान न थियणु खपे त मां दुआ न घुरंदुमि, उहो जेके दुआऊं घुरे थो उन खां वधीक मां हिन खे बग़ैर घुरण जे रब साईं अता फ़रमाए छॾींदुमि। हू जेके दुआऊं घुरे मां उन खां वधीक हिन खे अता फ़रमाईंदुमि। अल्लाह जा ॿार न, क़ुरान त ख़ैर ऐं बरकत आहे, सआदत आहे, रब जंहिं मुसलमान खे नसीब फ़रमाए।